अॼु असां ॻाल्हाईंदासीं उन्हनि मेवनि बाबति जेकी न रुॻो सस्ता आहिनि पर असांजी सिहत लाइ खज़ानो आहिनि। कुदरत असांखे केतिरा ई मेवा ॾिना आहिनि पर असां उन्हनि जी अहमियत खे अक्सर विसारे वेंदा आहियूं। रोज़ानो मेवा खाइण सां जिस्म में तवानाई, ख़ूबसूरती ऐं तंदुरुस्ती अचे थी। अचो त ॾिसूं उहे कहिड़ा 10 मेवा आहिनि जेकी असांजी ज़िंदगीअ में हुजणु लाज़मी आहिनि। नारंगी ऑरेंज। नारंगी सियारे में सभ खां वधीक मशहूरु मेवो आहे। उन में विटामिन सी तमामु घणी हूंदी आहे जेको सर्दी, ज़ुकाम, बुख़ार ऐं थकावट खां बचाईंदी आहे। नारंगी रत खे साफ़ करे थी, चेहरे खे ताज़गी ॾिए थी ऐं मुदाफ़ाती निज़ाम मज़बूत बणाए थी। रोज़ हिकु नारंगी खाइण सां स्किन ते बि ख़ासि चमक अचे थी। केला, बनाना। केला हर मौसम में आसानीअ सां मिलंदड़ मेवो आहे। उन में विटामिन B6, पोटेशियम ऐं फाइबर हूंदा आहिनि। हीउ जिस्म खे फौरी तवानाई ॾिए थो ऐं पेट खे देर ताईं भरियलु रखे थो। वर्जिश कंदड़ माण्हुनि लाइ केला बहितरीन कुदरती एनर्जी आहिनि। सूफ़ एपल। सूफ़ खे मुकमिल मेवो चयो वेंदो आहे। हीउ दिलि जी बीमारियुनि खां बचाए थो, रत खे साफ़ करे थो ऐं हाज़मे खे दुरुस्त रखे थो। उन में फाइबर घणी हूंदी आहे जेको जिस्म मां नुक़सानकार मादा ख़तम करे थो। हिंदाणो वाटरमेलन। ऊन्हारे जो सभ खां थधो ऐं मिठो मेवो हिंदाणो। हीउ 90% पाणीअ ते मुश्तमिल हूंदो आहे जेको जिस्म खे पाणीअ जी खोट खां बचाए थो। दिलि लाइ सुठो, गर्मी घटाए थो ऐं गुर्दनि जी सफ़ाईअ में मदद करे थो। इहो वज़न घटाइण में बि मददगार आहे। अंगूर ग्रेप्स। नंढड़ा पर ग़िज़ाइत सां भरपूर। अंगूर रत साफ़ कनि था, तवानाई ॾियनि था ऐं अखियुनि लाइ सुठा आहिनि। उन्हनि में एंटीऑक्सीडेंट्स हूंदा आहिनि जेकी उमिरि वधण जे असर खे घटि कनि था। कारा अंगूर दिलि लाइ ख़ासि फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। अनानास, पाइनएपल। अनानास में हिकु ख़ासि एंजाइम ब्रोमेलेन हूंदो आहे जेको हाज़मे में मदद करे थो। हीउ जिस्म मां ज़हर जहिड़ा मादा ख़तम करे थो ऐं स्किन खे बि ताज़गी ॾिए थो। रोज़ानो थोरो अनानास खाइण सां मुदाफ़ाती निज़ाम मज़बूत थिए थो। हीउ वज़न घटाइण लाइ बहितरीन मेवो आहे। स्ट्रॉबेरी। स्ट्रॉबेरी ख़ूबसूरत ऐं मिठी स्ट्रॉबेरीअ में आयरन, विटामिन C ऐं एंटीऑक्सीडेंट्स हूंदा आहिनि। हीउ दिलि जी बीमारियुनि खां बचाइनि था, रत जी रवानी बहितर बणाइनि था ऐं चेहरे खे कुदरती चमक ॾियनि था। रोज़ चंद स्ट्रॉबेरीज़ खाइण सां मिज़ाज बि सुठो रहंदो आहे। लेमन। लेमन तक़रीबन हर घर में मौजूदु हूंदो आहे। हीउ जिस्म मां टॉक्सिन ख़ारिज करे थो ऐं रत खे साफ़ करे थो। सुबुह जो नीम गरम पाणीअ में लेमन जो रस पीअण सां वज़न घटाइण में मदद मिले थी। हीउ मुदाफ़ाती निज़ाम खे ताक़त ॾिए थो ऐं चमड़े खे साफ़ करे थो। आड़ू पीच। आड़ू ऊन्हारे जो मिठो ऐं नरम मेवो आहे। हीउ हाज़मे खे बहितर करे थो, रत खे साफ़ करे थो ऐं चमड़े जी ख़ूबसूरती वधाए थो। उन में विटामिन A ऐं C हूंदा आहिनि जेके अखियुनि ऐं स्किन लाइ फ़ाइदेमंद आहिनि। रोज़ हिकु आड़ू खाइण सां थकावट घटि थींदी आहे ऐं तवानाई वधंदी आहे। अंब मैंगो। अंब खे मेवनि जो बादशाह चयो वेंदो आहे ऐं इहो गर्मीअ जे मौसम में सभ खां वधीक पसंदि कयो वेंदो आहे। हीउ न रुॻो मिठो आहे पर ग़िज़ाइत सां भरपूर पिणु आहे। अंब में विटामिन A, C ऐं E मौजूदु आहिनि जेके दिलि, अखियुनि ऐं चमड़े लाइ फ़ाइदेमंद आहिनि। हीउ जिस्म खे तवानाई ॾियनि था, दिमाग़ खे ताज़ो रखनि था ऐं ख़ुशि मिज़ाजी पैदा कनि था। ऐं अंब जो जूस जिस्म लाइ तमामु बहितरीन आहे। मेवा कुदरत जो तोहफ़ो आहिनि। जेकॾहिं असां रोज़ानो हिकु या 2 मेवो पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो बणायूं त न रुॻो बीमारियूं परे थींदियूं पर असांजी ज़िंदगीअ में ताज़गी ऐं तवानाई वधंदी। हमेशह यादि रखो, सेहतमंद जिस्म ख़ुशि ज़िंदगीअ जो राज़ आहिनि।